शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे स्पोर्ट्स सेक्शन जे इंतज़ामिया हेठि हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद जे सहकार सां बख्तली ॾियोट हॉकी ग्राउंड लुकमान खैरपुर में ऑल पाकिस्तान इंटर यूनिवर्सिटी ज़ोन एच बॉयज़ हॉकी चैंपियनशिप पंहिंजे इख़्तिताम ते पहुती। इन मौक़े ते चैंपियनशिप जे फाइनल मुक़ाबिलो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर ऐं लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंस लम्स जामशोरो जे टीमुनि विच में थियो, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जी टीम 9 गोल करे फाइनल मुक़ाबले में कामयाबी हासिल करे वरिती, जॾहिं त लम्स यूनिवर्सिटी जामशोरो जी टीम हिकु बि गोल न करे सघी। इन मौक़े ते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद आबू पोट्रो विनर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी टीम ऐं रनर लम्स यूनिवर्सिटी टीमुनि विच में ट्रॉफियूं ऐं शील्डूं विरहायूं। ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त काफ़ी अरसे खां पोइ हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं सो बि असांजी यूनिवर्सिटी शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे प्लेटफॉर्म तां ऐं असां होस्ट थिया आहियूं। सुठो इवेंट करायो आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं स्पेशली असां शुक्रगुज़ार आहियूं वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा। असांजो फ़र्ज़ु हुननि खे वॉन करणु अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजी टीम सां गॾु उहो फ़र्ज़ु पूरो कयो। ज़बरदस्त गेम हुआ जिसमें जो है ना मैं पहले तो मुबारकबाद पेश करी शाह अब्दुल लतीफ़ बुटाई वाली टीम को कि उन्होंने जो है मैं जीता। अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन इवेंट हो, असां सेकंड पोजीशन खई पर असांखे ॾाढी ख़ुशी थी। इंशाल्लाह अॻियां अगरि ज़ोन आहे जेको पाकिस्तान लेवल ते आहे उनखे बि इंशाल्लाह असां महिनत करे ऐं अहिड़ियूं पोज़ीशनूं आणींदा रहंदासीं। अल्हम्दुलिल्लाह असांखे पूरे सिंध खां टीमूं आयूं ऐं हे 15 खां 18 ताईं हुई। अॼु हुन में फाइनल में शाह लतीफ़ यूनिवर्सिटी आई आहे। हॉकी ग्राउंड में शाइकीन सां गॾोगॾु शागिर्दनि ऐं शागिर्दाननि जे बि वॾे अंग शिरकत कई। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़ खैरपुर।